दर्द कबई मैं किस्मत दूं समझे अता पाक गरीब सरदार के करामला समाज का रोशन खान बरफत अजबली बरफत ग्राम एबन मारो आज मलायू के पंचना ग्राम चंद्र पर इन दोस्तन 50 का समाज के जुरे भी जानी रोला जुरे भी जानी रोला दिशा में रोता वता जुरे भी जानी रोला दिशा में रोता वता वो तू काले कपड़े पवा दिशा में रोता वता तू काले कपड़े पवा दिशा में रोता वता जुरे भी जानी रोला दिशा में रोता वता कलाम के प्रदन सेवा इनाम दिनो है शास्त्र भक्त दुरुस्त करियो सिर्फ मेरे को इसका जो बदन में गोर ऊंच फर्क मटन कमी है अंजो नोर सिर्फ रोज बताई रुकोर के तोर तार नौला सुतई तय कल्प में तोर बस सिर बचे मोर कब कर जा
जो आहे तो करती करनी हिकु जहिड़ा मींहुं अथनि चवंदो वधीक वजूद में बाक़ी कंदो तालिब मौला तिनखे अकल कंदो थो इहो आहे अंधो कंहिंखे ख़बर खे कहिड़ो चवनि आहे तयारी तॾहिं प्रभु कान का हक़ीक़त हवाई पूरो मथां तूं हुजी सफ़ा सौदाई सच तो विनती करे तालिब मौला आहे तॾहिं काई कंहिंखे ख़बर पवंदी खे कहिड़ो चवनि इहो कमु नथा मिलनि मथां सौदा थी लॻी ऐं मथां मन तॾहिं कातल बने सुनो सभु उलनि मथां तुंहिंजे मुंहुं त कई फिरो खिलनि तालिब मौला सां हमदर्दूं हुजनि अंदर छा अथनि कंहिंखे ख़बर पवंदी शरीफ़ खजाना कोन